सिंधु दरिया में बोध वहकरा घटिजण बाद ज़िले दादू में मलेरिया की बीमारी शिद्दत इख्तियार करे वई। 1 महीने दौरान 1600 खां वधीक मलेरिया केस रिपोर्ट थिया आहिनि। मलेरिया के 60 सेंटरन ते 8006 मरीजन जो मलेरिया टेस्ट किया वियो, जिन में 1614 मरीजन की मलेरिया रिपोर्ट पॉजिटिव आई। मलेरिया वार्ड के इंचार्ज मूजिब मलेरिया के रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मरीजन जो इलाज किया पियो वञे। बुडेरोलाल रोड़ी कैनाल में गुजरियल रात रोड हादसे सबब गुडी फोन थी वियल माज़ूर नौजवान जो लाश हथ न अचण ते वासन तरफां इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन मौके ते मंठार जत, शाहू जत ऐं ॿियनि चयो त केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद नौजवान जो लाश हथ नाहे अची सघियो। इंतजामिया लाश ॻोल्हण में हिन वक़्त ताईं का बि मदद नाहे कई। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त रोड़ी कैनाल ऐं नसीरवाह जो पाणी घटि कयो वञे त नौजवान जो लाश हथ अची सघे। नवाब अली मोहम्मद में बेदर्दी से क़त्ल थी वियल 8 वरनि की नींगरी हीर बागड़ी के वारसन से पीपी ज़िले सदर सालिम ज़रदारी, एमपीए गुलाम कादिर जतोई और ॿियनि अॻुवाणनि घर पहुची ताज़ियत कई। उन मौके ते पीपी अॻुवाण चयो त नींगरी के बेदर्दी से क़त्ल करण की सख्त मज़म्मत कजे थी। ज़ालिमनि खिलाफ एसएसपी शहीद बेनज़ीराबाद से ॻाल्हि ॿोल थी है। वाक़े बाद सकरन पुलिस शक की बुनियाद से कुछ माण्हुनि खे गिरफ़्तार किया है, जिन खां जांच जारी है। जवाबदारनि को जल्द जेल हवाले किया वेंदो। दादू जी मोहम्मद शाह कॉलोनी में जगह मालिक तरफा मसवाड़ से वेठल औरत से जिनसी ॾाढाई की कोशिश कई वई। वाक़े खिलाफ दादू के ए सेक्शन थाने ते 5 ॼणनि खिलाफ रिपोर्ट दाख़िल कई वई। मसमात तस्लीम एहतजाज कंदे चयो त मुड़ुस घर का बाहर निकतो तो घर मालिक तशद्दुद करे जिनसी ॾाढाई की कोशिश कई। जगह मालिक बचल चांडियो ऐं संदसि 4 साथी घर में घिड़ी भंज ड्रा करे विया। उन मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। करियो गंवर में सारिन जो अघ न मिलण ऐं नाजायज़ कटौती के खिलाफ आबादगारनि तरफां फाज़िल राव चौक ते एहतजाजी धरणो वियो। उन मौके ते अली हसन शाह, अबू बकर कच्ची ऐं ॿियनि आबादगारनि चयो त हर साल वापारी इकट्ठी क़ाइम करे आबादगारनि खे नुक़सान ॾियनि था। गोलारसी तालके जे आबादगारनि जो मुख्य फसल सारिन जो फसल है। चिट जी मुंद शुरू थियण बाद लाड़ में पानी नाहे पहुचंदो। हिन फसल से आबादगारनि जे सॼे साल जो दारोमदार ॻंढियल हूंदो आहे। उन्हनि हुकूमत का मुतालबो कयो त सारिन जे फसल जा जायज़ अघ न मिलिया तो हुकूमत खिलाफ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।